जी जी उन्हनि दोस्तनि जो अघु बि घणो नज़र अचे थो। हाँ बिल्कुल। सो आउं चाहियां थो त कॾहिं कॾहिं माण्हू शुगुल में पंहिंजो पर पाण मां लाइ चाहियां खणी थी वेंदो। त शायरी खां शुरूआत थिए। इरशाद ताड़ी त वजह से शायरी ॿुधायां। इरशाद जे लाइ हिकिड़ो मशहूरु शेर आहे मुंहिंजो। जी सो तव्हांजी फरमाइश ते स्टार्ट हूअं मुंहिंजी दिलि चई पई त कंहिं ॻाल्हि सां कजे पर शेर सां ई ठीकु आहे। जेकॾहिं शेर वणे त दाद ज़रूरी जो आशिक़ बि ठाहियो। तोखे कंहिं चयो कंहिं ॿिए जो हा मां तुंहिंजो हा मां तुंहिंजो हा ना 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 जेको पाण न सम्झे साईं। तोखे कंहिं चयो कंहिं ॿिए जो हा मां तुंहिंजो हा मां तुंहिंजो हा मूंखे कसम आहे पंहिंजनि प्यारनि जो क़ुरान जे 30 सिपारनि जो मूंखे कसम आहे ॻोठ जे चारनि जो ऐं सांझीअ वेल नज़ारनि जो उतरां जे गुज़रनि ॿारनि जो जेकी मालूक आहिनि था दलारनि जो ऐं शण जो कसम आहे तुंहिंजो हा वण वण जो कसम आहे तुंहिंजो हा तोखे कंहिं चयो कंहिं ॿिए जो हा मां तुंहिंजो हा मां तुंहिंजो मूंखे कसम आहे कन जी वालीअ जो ऐं तुंहिंजी मुर्क मिसालीअ जो लबड़नि ते लातल लालीअ जो ऐं तो बिन दिलड़ी खालीअ जो पंहिंजी दिलि जो कसम आहे तुंहिंजो हा हर पल जो कसम आहे तुंहिंजो हा इरशाद मचाई जेका अथई महफ़िल जो कसम आहे तुंहिंजो हा तोखे कंहिं चयो हाणे इरशाद मरण वारो आहे कुड़ियूं कसमूं आख़िरी बंद आहे साईं शेर मेराणी साहिबु ॾिठो आहे असां यार बि लाइ शायदि नज़र नथो अचे हेॾे आहे न वाह वाह सो आख़िरी बंद आहे हिन ते थोरो गौर कजो इरशाद खे पंहिंजे सिर जो कसम ऐं तुंहिंजे कारे तिर जो कसम इरशाद खे पंहिंजे सिर जो कसम ऐं तुंहिंजे कारे तिर जो कसम तुंहिंजे वारनि जे वर वर जो कसम ऐं मूंखे पंहिंजे घर जो कसम घर में केरु आहे मिठी माउ जो कसम आहे तुंहिंजो आहे सॻे भाउ जो कसम आहे तुंहिंजो आहे पंहिंजे साह जो कसम आहे तुंहिंजो आहे अलाह जो कसम सो असीं सभई हिक ॿिए जा आहियूं ऐं हिक ॿिए सां मोहबतूं वधण जे लाइ हिते शामिलु थिया आहियूं। आउं जसु ॾींदुसि कलाकार अवॉर्ड जी तकलीफ़ खे जंहिं सुठे नमूने सां ऑर्गनाइज़ कयो आहे अदा फिदा मलाणो साहिबु जंहिं हमेशह इहा कोशिशि कई आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकिड़ो सुठो वायुमंडल हुजे हिकिड़ो सुठो माहौल हुजे पंहिंजाइप हुजे ऐं हिक ॿिए सां गॾिजी सॼी हिक ॿिए खे ॾिसी बि सघूं ऐं उमर शरीफ़ चवाणी त माशाल्लाह टीवी ते खोड़ सारा चहिरा ॾिसंदासीं जो जीअर आहे साम्हूं अॼु पिया ॾिसूं सो बहरहाल शेर बि तव्हांखे ॿुधाईंदुसि आउं पुछी वियो आहियां सो जेकी शाइरी सां शुरू रखनि था विच विच में मूंखे ज़रूरु उनजो दाद मिलंदो त आउं शेर ज़रूरु पढ़ंदुसि सो तानिया तव्हांजा बि थोरा आहिनि तव्हां मूंखे जॉइन कयो ऐं हाणे हिन प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे आउं गुज़ारिश कयां थो हिकु अहिड़े माण्हू खे जेको इंतिहाई शफ़ीक़ माण्हू बि आहे इंतिहाई ज़बरदस्त इंसानु बि आहे ऐं पीपुल्स पार्टीअ जो अहम हिसो बि आहे सो अक्सर उनखे जॾहिं बि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॾिसंदो आहियां त हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणंदी आहे उन माण्हूअ जी त हू माठिनी तबियत जो मालिक आहे ऐं हरू भरू जेकी ओवर एक्टर थींदा आहिनि न सियासतदान उन्हनि मज़ा न आहे पढ़ियल लिखियल माण्हू आहे ऐं पीपुल्स पार्टी जी ख़ुशबख़्ती आहे असांजी बि ख़ुशबख़्ती आहे त हू असांजे ऐं तव्हांजे विच में बि न उते आहे सो आउं सभ खां पहिरियां स्टार्ट वठां थो पंहिंजी कंपेयरिंग जो आउं गुज़ारिश कयां थो साईं सईद गनी साहिब खे थो स्टेज ते सईद गनी साहिब जे लाइ हिन वक़्तु जेकी अहसास फ़िदा मलाणी जी दिलि में आहिनि उहे आउं शेयर कयां थो। फ़िदा मलाणो चवे थो त तोखे मुंहिंजे प्यार जी तॾहिं पक पवंदी तोखे मुंहिंजे प्यार जी तॾहिं पक पवंदी जॾहिं तुंहिंजे सुहिणनि कुलनि ते सुहिणी अजरक पवंदी सो अजरक जो तोहफ़ो सईद गनी साहिब जे लाइ फ़िदा मलाणो साहिब फ़िदा मलाणो साहिब साईं सईद गनी साहिब खे सॼी छोकिरी अजरक जो तोहफ़ो ॾींदे ऐं आउं अज़हर हुसैन जोकियो साहिब खे गुज़ारिश कंदुसि टीम जो उहो हिसो आहे हिकिड़ी यादगार शील्ड सईद गनी साहिब जे मान में उन्हनि खे ॾिनी वञे हिकिड़ी यादगार शील्ड सईद गनी साहिब हिन वक़्तु अज़हर जोकियो साहिब खां वठी वियो आहे ऐं सईद गनी साहिब खे गुज़ारिश कंदासीं त थोरी असां सां सहकार जी महिरबानी थी उन्हनि जी तमामु घणा एवॉर्ड आहिनि ऐं जिन ख़ुशि नसीबनि खे सईद गनी साहिब जे हितां एवॉर्ड मिलंदो उन जा नाला थोरी देरि में अनाउंस कंदुसि सभ खां पहिरियां आउं उन शख़्सियत खे सॾण वारो आहियां
जंहिं शख़्सियत जो सिंधी ड्रामनि में हुजणु, सिंधी टेली फिल्मुनि में हुजणु कामयाबी जी ज़मानत सम्झो वेंदो आहे। ऐं उहो हमराह, उहो चहिरो, उहो अदाकार जेकॾहिं कंहिं टेली फिल्म जे पोस्टर में या प्रोमो में हुनजो चहिरो नज़र ईंदो आहे त माण्हू सम्झी वेंदा आहिनि त इहा फिल्म, इहो ड्रामो ज़रूरु हलंदो। सो असां तव्हां सभई भागवंद आहियूं इन सिलसिले में बि त असां वटि सुहिणा 2 गुण असांजा अदाकार, सदाकार, सिंधु धरतीअ जा बहितरीन आर्टिस्ट असांजे विच में आहिनि। हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो पंहिंजे ऐं तव्हांजे पसंदीदा अदाकार मोहतरम साईं असद कुरैशी साहिब खे थो स्टेज ते। यारों कलाकार अवार्ड साहिब जे हथां वसूल करे रहियो आहे। ऐं असद कुरैशी साहिब खां स्टार्ट इन करे वरितोसीं छो त असद कुरैशी साहिब खे सदोरो बि चवंदा आहिनि। मूं सोचियो पए त छो न सदोरे खां शुरूआत कजे। सो वॾी महिरबानी साईं असद कुरैशी साहिब तव्हां आहियो। उन खां पोइ हिकिड़ो ॾाढो सुठो राइटर आहे, कॉलमनिस्ट बि आहे। उनजो कॉलम अख़बारुनि में जॾहिं छपा आहिनि त वॾे चाह बाबूअ सां ऐं गौर फ़िक्र सां पढ़िया वेंदा आहिनि। सो आउं भलीकार चवां थो हिन प्रोग्राम में उहे बि वॾा वड़ करे असां ताईं पहुता। हिकिड़ो अवार्ड उन्हनि जे नाम बि। सो तमामु घणी ताड़ियुनि जी गूंजनि सां उन दोस्त जो आदरभाव कजो। साईं मोहम्मद ख़ान अबड़ो साहिब खे गुज़ारिश कंदुसि वेठे। साईं सईद गनी खां अवार्ड वसूल करे रहियो आहे। असल में आउं कॾहिं कॾहिं इहो सोचींदो आहियां त इहो अवार्ड हिकिड़ी यादगार बि आहे ऐं गॾो गॾु हिकिड़ो एज़ाज़ बि आहे। ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ इहो अवार्ड आहे जिन तमामु घणो पोरियो कयो आहे। जीअं कॾहिं कॾहिं असीं सोचींदा आहियूं त जेको मज़दूर आहे, जेको पोरियत आहे, उनखे पघर सुकण खां अॻु में उनखे उजूरो ॾिनो वञे। सो हीअ ॾाढी सुठी काविश आहे फ़िदा मलाणी साहिब जी, जो ज़िंदगीअ में मतिलबु उनजी ज़िंदगी वञण खां अॻु में उनखे अवार्ड सां नवाज़ो वञे थो। फ़िदा मलाणी साहिब खे लाइ हिकिड़ो ॿीहर ताड़ियूं कयो। ऐं हाणे कंहिंखे घुरायो था तानिया? तव्हां घुरायो? आउं घुरायां? आउं ई घुरायां। हिन वक़्तु उन शख़्सियत खे असीं सॾियूं था जेका जंहिं बि ड्रामे में हूंदी आहे तफ़रीह कयां थो, दिलि में उहा बि न करे तव्हां बि न कजो, ताड़ी ज़रूरु वॼाइजो। उन ड्रामे में क्रोध ज़रूरु हूंदो आहे, उन ड्रामे में भंडण ज़रूरु हूंदो आहे। सो हुनजो हिकिड़ो स्टाइल आहे, हुनजो अंदाज़ आहे। अहिड़ो स्टाइल कंहिं ॿिए वटि न आहे। नंढपण खां वठी हुनखे ॾिसूं था टीवी जी दुनिया खां वठी ऐं पोइ मुख़्तलिफ़ चैनल्स ते जलवागर थिए थी। ॾाढी सुठी शख़्सियत आहे। समझी विया हूंदा। बसि शबीरा चन्ना साहिबा, ख़ैरां जे सर जे ख़ैर हुजे, जेकॾहिं ख़ैरनि सां पहुती आहे।